सालेपट जे सहाफ़ी अजय लालवाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सीनियर सहाफ़ी नعمت कोड़ो जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी वई आहे। उन हवाले सां आगाह करे रहियो आहे मोहरम अली मलिक। जी मोहरम तफ़सील खां आगाह कंदा। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं सिंध हाई कोर्ट सखर अॻियां, जिते सिंध जे कलम धड़ियुनि सीनियर सहाफ़ियुनि तरफ़ां सालेपट जे नाहक क़तल थियल सहाफ़ी अजय लालवाणी जे क़तल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन छा चवणु आहे। अजय जे खून सां इंसाफ़ घुरिजे, फौरी तौर इंसाफ़ घुरिजे। कातिल गिरफ़्तार ॾिसणु चाहियूं था, सहूलियतकार गिरफ़्तार ॾिसणु चाहियूं था ऐं उन्हनि जा जेके सरपरस्त आहिनि। वॾो नाहक थियो आहे, मिनारिटी सां तालुक़ हो। अजय बहादुर छोकिरो हो, 27 साल हुनजी उमिरि हुई। हुनखे पोलियो जो थोरो प्रॉब्लम हो, पर अजय उनजे बावजूदि कमु कंदो, लिखंदो, ॻाल्हाईंदो हो ऐं सियासी बोतारनि जी जेका ना हली या करप्शन हुई उनखे वाक़फ़ो कंदो, उनखे क़तल कयो। जेको आहे अॼु जे लाइ चवनि था पिया सोशल मीडिया ते गिरफ़्तार थिया आहिनि, उनजे लाइ छा कुझु बि कोन्हे। हिकिड़ो माण्हू पकड़ियो अथनि, सो पुलिस पाण न पकड़ियो आहे, कंहिं पकड़े हिननि खे ॾिनो आहे, उनखे बि ज़ाहिर कोन कयो अथनि। नामालूम माण्हुनि ते 6 नामालूमनि ते FIR आहे ऐं नामालूम जी FIR माना मतिलबु ब्लाइंड केस करे ही असांखे ख़दशो आहे त भई हीअ ईअं ई केस खे लोड़े छॾींदा। अज़ीज़ मेमण जो केस तव्हांजे साम्हूं आहे, हुनजो मुख्य कातिल जेको मुश्ताक सेतो गिरफ़्तार न थियो आहे। जी बिल्कुलु, तव्हां ॾिठो हूंदो त हीअ जेका हिकु लॉन्ग मार्च न पर हिकु इनकलाब हुयो, जेको सालेपट खां सखर ताईं जेके हज़ारनि जी तादाद में कराची खां कश्मीर ताईं जेके सहाफ़ी हुआ उन्हनि पैदल लॉन्ग मार्च कयो आहे, निटण उस में एहतजाज कयो आहे। असांजो सिर्फ़ु सिंगल मुतालबो आहे त अजय लालवाणी जे क़तल में जेके बि महरकात शामिल आहिनि, जेके बि कातिल मौजूदु आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। छो त सखर पुलिस अञा ताईं कुझु न कयो आहे। तक़रीबन 12 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर पुलिस मुसलसिल असांखे जेका आहे सा लॉलीपॉप थी ॾे त उहे कातिल जेके आहिनि से गिरफ़्तार कया वेंदा, पर पुलिस अञा ताईं जेके आहिनि से उहे कातिल अजय जा गिरफ़्तार न कया आहिनि ऐं असां पुलिस जी तफ़्तीश मां मायूस थी चुका आहियूं ऐं असां चाहियूं था त इन क़तल जा जेके आहिनि से उहा फेयर इन्वेस्टिगेशन थिए ऐं अदालत इन शइ खे सुपरविजन करे त जेके असुल कातिल गिरफ़्तार थियणु खपनि ऐं जेको इन्वेस्टिगेशन अफ़सर बिहारियो वञे, जीअं गुलाम अली जुमानी खे बिहारियो वियो आहे, त हुनखे फ्री हैंड ॾिनो वञे त जेके आहिनि से इहे कातिल जेके आहिनि से गिरफ़्तार थियनि ऐं हक़ीक़तूं साम्हूं अचनि था जेके कहिड़े कारण जे करे कंहिं क़तल करायो, कंहिंखे तकलीफ़ पहुती। छो त अॼु जेके वारसनि उहे नाला बि ज़ाहिर कया आहिनि, जेके बासर आहिनि, पुलिस जेका आहे गिरफ़्तार न कयो आहे। पर असांखे उमेदु आहे त जेका आहे गिरफ़्तार कयो वेंदो। अफ़सोस आहे असांखे वज़ीर आला सिंध जो, जेको सहाफ़ियुनि जे मथां कूड़नि केसनि जी मज़म्मत करे थो, सहाफ़ी जे क़तल जी मज़म्मत करे थो, पर SSP सखर इरफान समो खे के ख़ासि हिदायतूं न ॾिनियूं वयूं आहिनि त जेके जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, या उहो जेको आहे सो SSP सखर इरफान समो जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सहाफ़ियुनि जे मथां कूड़ा केस दाख़िल कराइण में मुलविस रहियो आहे। ख़ुदि अजय जे मथां, अजय जे ख़ानदान जे मथां तक़रीबन 15 खां वधीक FIR दाख़िल थियल आहिनि। त उनजी जेका आहे सा का इन्वेस्टिगेशन थियणु खपे, उन SSP जे ख़िलाफ़ का कार्रवाई थियणु खपे त हीअ छो थियूं थियनि ऐं हीअ जेका आहे सा SSP सखर जी ज़िम्मेदारी आहे त कातिल गिरफ़्तार कनि, पर असांखे नथो लॻे त इरफान समो जी मौजूदगी में जेके बासर कातिल आहिनि गिरफ़्तार थी सघंदा। साईं, असां इन हवाले सां ॻाल्हाइणु चाहियूं था त असांजो अजय कुमार हिननि शहीद कयो आहे। अजय कुमार जी सॼी हक़ीक़त SSP खे ख़बर आहे त हीअ खून जा पेरा काॾे वञनि था पिया, पर हू उन्हनि खे पकड़ नथो चाहे पियो। हाणे त असां हुनखे शुरू खां वठी तक़रीबन 3 ॾींहं ते हुनखे नाला ॿुधाए छॾियासीं, त बि जेको आहे सो बसि हेॾां होॾां 24 कलाक जो 48 कलाक जो इहा ई ॻाल्हि कंदो थो रहे पियो। असां त बसि पुलिस मां ईअं सम्झो त बिल्कुलु फ़ारिग थी करे हाणे असां आया आहियूं जस्टिस साहिब वटि। चऊं था असांखे हिते कुझु न कुझु रिज़ल्ट मिलंदो, बाक़ी जेको आहे सो पुलिस मां असांखे का बि शइ न मिलंदी। सोशल मीडिया ते ॻाल्हि हली रही आहे त अजय जा कातिल जेका गिरफ़्तार करे कया विया आहिनि, उन हवाले सां तव्हां छा था चवंदा? गिरफ़्तार थिया आहिनि या जेको साईं, जेकॾहिं गिरफ़्तार थिया आहिनि त उहे ज़ाहिर कनि, पर इहे सॼा मोहरा आहिनि। असांखे ईअं थो सम्झ में अचे, असांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जेकॾहिं हू आया आहिनि त भली जेको आहे सो ज़ाहिर कनि न साईं, त उहा थोरी ख़बर त पए न त हू छा था चवनि पिया, उन्हनि खां पुछनि। असांखे काई बि इहा शइ ख़बर न आहे, न ई असांखे ॿुधायो वियो आहे। हा, बाक़ी असांजो मुतालिबो इहो आहे त इन जा कातिल जेको आहे सो जल्द अज़ जल्द गिरफ़्तार करे लाकब ताईं पुॼाया वञनि, त असांखे तॾहिं कुझु सुकून ईंदो। न त हे अजय त असांजो हिकिड़ो वियो आहे, पर असांजा ॿिया जेके अजय आहिनि उहे वेंदा हलिया। इन जे करे चऊं था त महिरबानी करे इहो इन ते जेको आहे सो कुझु न कुझु एक्शन थिए त बहितर आहे, त इन्हनि खे थोरी ख़बर पए ऐं अॻियां जे लाइ उहो सोचे सम्झी क़दम खणनि।
जीअं त ही सालियापट खां जेको लॉन्ग मार्च पैदल थियो आहे, सहाफ़ी क़तल थियो आहे, जे इहो सखर में तमामु बदमनी वधी वई आहे। पहिरियों हिकु नंढड़ो शागिर्द आफ़ाक़ वाघो क़तल थियो, उनखां पोइ इरफान जतोई क़तल थियो ऐं सहाफ़ी अजय क़तल थियो आहे। हाणे इन में जेके बि मुजरम आहिनि, असां इहा ई पुरज़ोर अपील कंदासीं उन्हनि खे गिरफ़्तार करे केतिरे किरदार हिकु हिकु मुजरम गिरफ़्तार करे बाक़ी सहूलियतकार बणियल आहिनि, ॿियनि खे फासाए ऐं जेको हिकिड़े खे रखी करे ॿियनि खे बचाइण जी कोशिशि थी कई वञे। असां अला अदलिया खां, पुलिस में त को आसिरो कोन्हे, अदालत खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेके बि इहे सखर में हादसा थिया आहिनि, मासूमनि जा क़तल थिया आहिनि, इन्हनि खे को हाई कोर्ट सॻोरी नोटिस वठी ऐं वारसनि खे जेको आहे सो हक़ु ॾियारे त महिरबानी। शबीर लगारी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी सिंध सभा। असां पहिरियां बि दिलीप साईं वारनि वटि अची चुका आहियूं ऐं असां उते जॾहिं तॾे ते पहुतासीं ऐं जॾहिं उते सोगवार माहौल ॾिठोसीं त असां उते उहो दर्द, पंहिंजो दर्द महसूसु कयो ऐं असां उन दर्द खे सिंध जे दर्द जो नालो ॾिनो। ही निंधड़का न आहिनि, ही असल धरती धणी आहिनि। ही जेके साज़िशूं पियूं थियनि, जीअं साईं ॿुधायो त 12 सालनि खां थ्रेट मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान करणु ऐं लॾाइण जूं कोशिशूं या ॿिए कंहिं मामले ते परेशान करणु, त असां वाज़े था कयूं त सिंध सभा हर मौक़े ते दिलीप साईं, हीरानंद साईं या अजय जा जेके बि पोयार आहिनि उन्हनि सां गॾु आहे। सिंध जी कहिड़ी बि कुंड, धरती जे कहिड़े बि ॻोल्हे ते असांखे सॾु थींदो त सिंध सभा उते मौजूदु हूंदी। ऐं सिंध सहाफ़ी इतिहाद जे सरवाण नहमत खोड़ो समेत हिते जेके बि सहाफ़ी दोस्त सखर प्रेस क्लब जा जेके आज़ादु मीडिया जा हामी आहिनि, जेके बग़ैर कंहिं लालची लोभ जे हक़ सच जो आवाज़ु बुलंद कंदा, ऐं उन्हनि खे सलाम थो पेश कयां। साईं अजय अॻवाणी हिकु बहादुर सहाफ़ी ऐं सचो कलमकार हुयो ऐं जंहिं बि नाजाइज़ी कई हुन सां ऐं जिथे बि हू ॾिसंदो हुयो ग़लति कमु, हू पंहिंजी कलम जो सही इस्तेमालु कंदो हुयो ऐं जंहिं हवाले सां हुन क़तलु कयो वियो आहे उनजी पुरज़ोर माना असां मज़म्मत कयूं था। हेतिरो पूरी सिंध हुन जे लाइ माना कठी थी आहे त हू हिकु तमामु सचो सहाफ़ी ऐं पंहिंजी सहाफ़त निभाए रहियो हुयो, पर हुनखे क़तल करे वरी नाजाइज़ी कई वई आहे। हीअ वॾी सानियो आहे ऐं तक़रीबन सॼी सिंध सहाफ़ी सोगवार आहे। ही हुयूं हिन महिल ताईं जूं ख़ासि ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो काश न्यूज़।